साईं ॿियो साईं ख़ैर कुझु लॻा पिया बाबा? साईं तव्हां घर में दुआऊं अलाह जा एहसान आहिनि, माउ पीउ जो दुआऊं आहिनि जो अहिड़े हालत में बि जेको आहे असां ॿोली जी ख़िदमत कयूं था, अञा ताईं बि लिखूं था। साईं अलाह तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾींदो, अलाह तव्हांखे वॾी सिहत ॾींदो, अलाह तव्हांखे वॾी हिमत ॾींदो। छो त सिंध जा असां तमामु हिकु वॾा नाला आहियूं ऐं हिकु अज़ीम शाइर आहियूं ऐं असां त ख़ुशि नसीब आहियूं, बार बार चऊं था त माना वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो अॼु तव्हां सां हीअं असां गॾु वेठा आहियूं। साईं माशाअल्लाह तव्हांखे सिंध जे फ़नकारनि खां अलावा पाकिस्तान जे ॿियनि फ़नकारनि बि ॻायो? हा साईं, मां पाण बचपन खां वठी फिल्मूं ॾाढो शौक़ु सां ॾिसंदो हुउसि। अच्छा। जॾहिं बि जुमे जे फिल्म खां बदिलबी सिनेमा ते मां कतार में ॿिठो हूंदो तो मां फिल्मी अदाकारनि जो बि फैन आहियां, फिल्मी गुलकारनि जो बि फैन आहियां। पोइ मूं पहिरीं कैसेट पंहिंजी आवाज़ में कई 1984 में। अच्छा। उन खां पोइ जॾहिं हितां मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो मंजू सखिराणी पसंदि हूंदो हो। मंजू सखिराणी में मुंहिंजी शाइरी न ईंदी, जेकॾहिं मां कोशिशि कई बि सही मंजू सखिराणी सां मिलियुसि, उन शाइरनि सां बि मिलियुसि ऐं उनजे प्रोड्यूसर सां मिलियुसि सेठ अलाराम सां, पर उन्हनि जो उहा गुंजाइश न आहे ऐं मतिलबु तव्हांजी शाइरी न ईंदी। पोइ मां वरी कोशिशि करे लाहौर बि हुयुसि, लाहौर वञी उन्हनि फ़नकारनि खे ॻाल्हायुमि जंहिंजो मां पुरस्कार हुयुसि, जंहिंजो फैन हुयुसि। पोइ जन कोऑपरेशन कयो जो उन्हनि खे सम्झायोसीं त बाबा सिंधी मार्केट तमामु नंढड़ी आहे, कराची हैदराबाद सखर तव्हां कढी छॾियो, हिते सिंधी कैसेटियूं न हलंदियूं, बाक़ी ॿियनि ॿियनि शहरनि जे करे सिंधी कैसेटियूं हलंदियूं। असांजो वॾो वॾो फ़नकार जलाल चांडो उन टाइम में 23,000 कैसेट जा वठंदो। सो मां जेको आहे हुन कर्ज़ु कयो, तव्हां असां सां महिरबानी कई। हाणे अताल न्याज़ी चयो चइसि मां त 80 लख कैसेट जा वठंदा, तव्हां भले PMC वारनि खां मालूम कयो। असां PMC वारनि खां मालूम करे आया आहियूं, तव्हां बाक़ी 80 लख ई वठंदा आहियो, पर असांजी मार्केट ॾिसो, असां तव्हांजा पुरस्कार आहियूं, तव्हां महिरबानी कयो मुड़े असांजे सिंधीअ में कुझु ॻाए छॾियो। पोइ हुनखे वरी असांजी हेठां ई ॾाढी वणी। अताल न्याज़ी साहिबु अज़ीम इंसान आहे, अलाह हुनखे वरी हयाती ॾिस। सो मक़सदु आहे त हुन चयो बाबा तव्हांखे मां गिफ्ट ॾींदुसि, तव्हांखे ॾियो हुनजो कुझु तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ हुन कैसेट कई, कैसेट खां पोइ 35,000 हुन खीसे में विधा उस्ताद शाहिद बज़मी। पोइ 35,000 त हुन खोले करे ॾिठा बि कोन। चए बाबा मां गिफ्ट कई आहे पंहिंजे सिंधी भाइरनि खे ऐं तव्हां जेको आहे सो वरी बि जॾहिं ईंदो त मां गिफ्ट कंदुसि। हा, बाक़ी मूंखे गंज थो मिले पियो। पोइ माना मक़सदु आहे त अहिड़े नमूने सां उतां जे लाहौर जे फ़नकारनि कोऑपरेशन कयो। पोइ आख़िर अहिड़ो टाइम बि आयो जो सेठ अलाराम हिकिड़ी जो ऐं अलीगुल सांगी साहिब बि मूंखे चयो प्रेस क्लब में घुराए त साईं तव्हां मंजू सखिराणी जे लाइ हिकिड़ो कलाम जो। पोइ उन ॾींहुं मुंहिंजे ख़ुशी जी इंतिहा न हुई। साईं असल में छा त मजबूरी थी वई। हा, सभिनि जी कासिर नवाज़ छा फ़नकार जी मजबूरी थी वई। जेकॾहिं कासिर नवाज़ छा न आहे त कंहिं बि फ़नकार जो न पियो हले। ऐं इहा हक़ीक़त इहा त वरी तव्हांजे लाइ वरी वॾी ख़ुशि नसीब हूंदी जो मंजू सखिराणी जे एल्बम में तव्हांजे गीत। हाणे हुन ॾींहुं मां पंहिंजे ID ते ऐं पंहिंजे पेज ते फेसबुक ते जेको आहे मां हिकिड़ो गानो ॾिनो फराह खानम जो, गुलाब जो गुल तो आई मिठा मुंहिंजी दिलि तो आई। इहो गानो मां 1999 में रिकॉर्ड कयो। पोइ मां इहो हुन में लिखियो आहे हुन गाने ते त 1999 में जॾहिं इहा ईद उल फितर जे मौक़े ते जॾहिं इहा कैसेट रिलीज़ थी त सिर्फ़ु इहा कैसेट पई हले, गुलाब जो गुल तो आई। तव्हांखे त हुन म्यूज़िक सेंटर साईं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। ड्रामा स्टेज ड्रामा कंदासीं ऐं स्टेज ड्रामे हर ड्रामे जी इहा मजबूरी हूंदी गुलाब जो गुल। ऐं साईं जेकॾहिं इहा यादगिरी बची वई आहे सालनि जी गुलाब जो गुल आई ऐं असांखे जेकर तव्हांखे थल मिसरो कोई यादि आहे इन जो त पोइ त असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं। उहो बि तव्हांखे ॿुधायां थो, ॻाल्हि मां कंप्लीट करे पंहिंजी त तव्हां एतबार कयो। मां वॾे शौक़ सां वॾी महिनत सां मरातब अली जी कैसेट कई लाहौर में। हीअ कैसेट मां गुलाब जो गुल तो आई कराची में कई, सोनिक वारे स्टूडियो में। ऐं हुनजी मां बारी स्टूडियो में कैसेट कई भाऊ मरातब अली जी। भाऊ मरातब अली ॾाढो सुर में ॻायो, ॾाढो सुठो ॻायो हुई। हुनजी मक़बूल दुनिया असां सिंधी में तर्ज़ु लिखी करे ॻाल्हायूंसीं हुन खां, ॾाढो सुठो ॻायो। तव्हां यकीन कयो त फराह खानम जी कैसेट उन जी कैसेट खे फ़िलॉप करे छॾी। मुंहिंजूं सभु कैसेटियूं फ़िलॉप थी वियूं, सिर्फ़ु हिकिड़ी फराह खानम हले पई। पर न सिर्फ़ु मुंहिंजूं कैसेटियूं बल्कि हर कैसेट फ़िलॉप थी वई। तव्हां त म्यूज़िक सेंटर तव्हांखे हूंदो तव्हांखे यादि हूंदी इन कैसेट रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया हलण जा ताईं। इन खां पोइ वरी हिकिड़ी ॿी कैसेट आई या अल्लाह या रसूल बेनज़ीर बेक़सूर अरशद महमूद जी 1990 में, जॾहिं बेनज़ीर साहिब जी
ग़ुलाम इसाक़ ख़ान जेको आहे सो हुकूमत डिज़ॉल्व कई उन वक़्तु असां लिखीसीं इहा कैसेट ऐं उन कैसेट पूरे पाकिस्तान में रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया इहो या अल्लाह या रसूल बेनज़ीर बेकसूर जेको मां गानो लिखियो अरशद मूं लॻायो कैसेट जे मुंड में आयोसीं इहो त साईं भितनि ते अची वियो नारो बणिजी वियो वाह वाह सम्झो था सो हिन शाइरीअ जी फील्ड में अची करे मूंखे वॾा तजुर्बा थिया मां सिंधी में उर्दू में पंजाबी में सराइकी में हिंदी में हिंदको में बलोची में इंग्लिश में मतिलबु 9 ॿोलियुनि में मां शाइरी रिकॉर्ड कई रिकॉर्डिंग आहे मूं वटि मां आहिस्ते आहिस्ते फेसबुक ते ॾींदो वञा थो माशाअल्लाह, पंहिंजे आई डी ते पंहिंजे पेज ते ऐं पंहिंजो चैनल खोलण जो बि ख़्यालु आहे तव्हां दोस्तनि खे तव्हां हुन सां इंशाअल्लाह मशवरनि सां इंशाअल्लाह खोलियो इंशाअल्लाह ऐं हुन मां पंहिंजो मवाद चवां थो जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे त इहो मवाद ॾींदो वञा भाऊ जो चवण इहे मुमताज़ साहिब जो त मां इहे गाना पहिरें दौर में जॾहिं मां बीमार न हुउसि त मां चावला म्यूज़िक तां भराए रखिया आहिनि चावला म्यूज़िक तां मां इहे भराए रखिया आहिनि कंप्यूटर ते लाराए हाणे इन्हनि ते सिर्फ़ु तस्वीर हणाइणी पवंदी आहे वाह वाह कैसेट जी तस्वीर हणंदो आहियां कैसेट जूं तस्वीरूं मूं वटि पियूं आहिनि पंहिंजी तस्वीर हणंदो आहियां लिखंदो आहियां गाने जा ॿोल हेठों फ़नकार जो नालो हुन खां पोइ हेठों पंहिंजो नालो शाइर काज़र नाज़ या पंहिंजो मोबाइल जो नंबर हिन वक़्तु माना जेको आहे सो तव्हां सां जेको मां प्रोग्राम कयां थो जीअं रूबी अली सां यादगिरी कयो यादगिरियूं तव्हां मुंहिंजो साईं जेको प्रोग्राम आहे मुंहिंजे प्रोग्राम जो नालो आहे मेराण जा मोती ऐं जीअं तव्हां हाणे असांजा सिंध जा मोती आहियो ईअं हिकिड़ो प्रोग्राम जो नालो रखियो आहे मेराण जा मोती त साईं असांजा मोती तव्हां आहियो मालिक आहियो तव्हां ख़ुशि नसीब हो जो असांजे हिकिड़े नंढिड़ो प्रोग्राम आहे मेराण जा मोती ऐं हिकिड़ो वॾो नालो कासिर नवाज़ शाह असां सां मौजूदु आहे ॾाढी दिलि ख़ुशी साईं कचहरी हलंदी रहंदी असांखे जेकॾहिं इहो फराक आहे न मारो असांखे गुलाब जो गुल तूं आहीं मिठा मुंहिंजी दिलि तूं आहीं प्यार कयां तो सां सुबुह जे या हुजे शाम मां गुलाब जो गुल तूं आहीं दिल थी चवे ओ मिठा तूं मां हुजो शल कठा हर वक्त मिलंदा ई रहूं हर वक्त मिलंदा ई रहूं हसीन कंवल तूं आई मुंहिंजो हासिल तूं आई प्यार कयां तो सां सुबुह जे या हुजे शाम मां गुलाब जो गुल तूं आई सो ही गीत जेके इन गीत लीड कयो साईं कैसेट में पहिरों नंबर गीत इहो पियो हले पोइ इहे इब्तिदाई मरल आहिनि असांजा तमामु इहो एल्बम तमामु वॾो हलियो हुयो झर झंग इहा ॻाल्हि ख़ासि करे असां स्टेट ड्रामनि में ॿुधायूं त अगरि इहो गानो न हुजे त असां स्टेट ड्रामो न आहे इन कैसेट जा सभु गाना हलिया सिंधी टोपीअ वारा सिंधड़ी जीअ तुंहिंजी सिंधड़ी जीअ एॾा नाज़ न कर तूं राणा मुंहिंजो सोन ले सियाणा तूं मूंसां सिंधो हल सोना इहे सभु गीत अच्छा साईं इहा असांखे इहा बि ख़बर आहे त माशाअल्लाह तव्हांखे पंहिंजी अॻ में सरकारी नौकिरी बि हुई रेलवे में ऐं उन में पोइ तव्हां छॾे ॾिनी या न बसि शौक़ में शाइरी जो शौक़ जो जुनून थी वियो जो मां सदाईं रिकॉर्डिंग ते हूंदो हुउसि कॾहिं लाहौर कॾहिं कराची कॾहिं लाड़काणे कॾहिं ठटे कॾहिं जेको आहे मीरपुर ख़ासि कॾहिं जैकबाबाद कॾहिं सखर मुंहिंजे मुख़्तलिफ़ शहरनि में धिका झलींदो हूंदुसि पोइ यानी चवंदा आहिनि धकु झले भोलड़ी खटियो खाए फ़क़ीर पोइ धिका असां झलींदा हुआसीं तकलीफ़ूं असां फ़ाइदो फ़नकारनि खे मिलंदो फ़नकारनि 20-20 लख रुपया बि कैसेट जा वरितासीं असांखे टको बि वठंदे सांदा न हुया त असांखे चवंदा हुआसीं तव्हां लतीफ़ सरकार पैसा वरिता जो तव्हां था वठो शेख आज़ पैसा वरिता आहिनि जो तव्हां था वठो उस्ताद बुखारी पैसा वरिता आहिनि जो तव्हां था वठो बाबा लतीफ़ सरकार जे दौर में शेख आज़ जे दौर में इहे इंडस्ट्री न हुई हे कैसेट हाणे इंडस्ट्री बणिजी वई आहे हिते हर को कमाए थो भले शाइर कहिड़ो ॾोह कयो असांजो बुनियादी कमु आहे भित बुनियाद खां शुरू थींदी आहे बुनियाद असां था रखूं गीत लिखूं था तव्हां उहो ॻायो था साज़नि था साज़ वॼाइनि था रिकॉर्डिंग करे थो कंपोज़र कंपोज़ करे थो हाणे माना मक़सदु आहे त इब्तिदा असांजे कम खां थी थिए साईं असांखे इहा बि ख़बर पई त तव्हां पंहिंजी ज़िंदगी अचे एॾी गुज़ारे इहो अधु खां वधीक उमिरि तव्हां शादी बि न करे सघिया शादी न करे सघियासीं हुनजी वजह छा आहे त असांजा हालात बचपन खां ॾाढा असां हाणे शहर में जा माण्हू वेठा आहिनि
मूंखे हाणे बि रहण जे लाइ घर न आहे पंहिंजो। हाणे मां कॾहिं कंहिं भाउ जे दर ते हूंदो आहियां, कॾहिं कंहिं भेण जे दर ते हूंदो आहियां, त वॾो भाउ बि गुज़ारे वियो, वॾी भेण बि गुज़ारे वई, हाणे मुंहिंजा ॿिचड़ा आहिनि, हाणे उहे वीचारा पाण तकलीफ़ुनि में आहिनि। सो मक़सदु आहे मुंहिंजे लाइ इहा अञा वधीक सोच जी ॻाल्हि आहे। माना मक़सदु आहे त हिन दौर में बसि इहो आहे त पंहिंजी ॿोलीअ खे तबाह थींदे ॾिसूं था। अहिड़ा अहिड़ा माण्हू अची विया आहिनि जिन खे ॿोलीअ जो क़दुरु न आहे, सिर्फ़ु हुनखे शोहरत घुरिजे। ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे। हे जेको असां हिकिड़ो बाग़ वयो हुओसीं, चयोसीं हिन बाग़ में सॼी दुनिया खे गुल मिलंदा, ख़ुशबू सॼी मिलंदी, दुनिया खे गॾु कयो। हा सॼी दुनिया ईंदी, मज़ो वठंदी, उनखे हिननि जेको आहे सो गटर करे छॾियो आहे। नाज़रीन, इहो हुयो साईं कासिम नवाज़ शाह साहिबु, जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी हिन खे ॾेई छॾी। इन शाइरीअ जे करे सिंध जो को अहिड़ो शहर न आहे जिते साईं न वियो। उन खां अलावा पाकिस्तान जे वॾे में लाहौर, फैसलाबाद, इस्लामाबाद, मक़सदु सिंध, बलोचिस्तान, सिंध पाकिस्तान जा सभु सूबा घुमिया ऐं सिंध जे पंजाब पाकिस्तान जे इंटरनेशनल फ़नकार तक़रीबन साईंअ खे ॻायो। ऐं साईं पूरी ज़िंदगी तव्हां ॿुधायो त साईं खे रेलवे में नौकिरी, इन इश्क में, इन मुहबत में उन रेलवे जी नौकिरी बि छॾे ॾिनी। ऐं वॾी ॻाल्हि इहा ई आहे त हर इंसान जो फ़र्ज़ु हूंदो आहे, ख़्वाबु हूंदो आहे दिलि जो त मां शादी कयां, मुंहिंजा ॿचिड़ा थियनि, पर सच पुछो त ग़रीबी ॾाढी ॾुखी आहे। ग़रीबी तमामु वॾी ॾुखी आहे ऐं हिन ग़रीबीअ जी ज़िंदगीअ साईंअ खे झोरे विधो। हेॾो वॾो पहाड़ सैयद कासिम नवाज़ शाह, वॾी ताक़त, पर ग़रीबी साईंअ खे झोरे विधो जो एतिरे क़दुरु जो साईं शादी बि न करे सघी। ऐं मूंखे अफ़सोस थो थिए, अफ़सोस बेहदि अफ़सोस आहे मूंखे जो साईं अलाए केॾे फ़नकारनि खे हिकु नालो ॾिनो, हिकु सुञाण ॾिनी, छा उन्हनि ते एतिरो फ़र्ज़ु न हुयो? इन जी गीतनि ते महफ़िलुनि में प्रोग्राम में लखनि जा लख कमायूं। छा साईं इन्हनि खे एतिरो बि टाइम न आहे? हींअर बि उन्हनि खे टाइम न आहे? साईं मौजूदु आहे, हयात आहे, त उनखे चवनि त साईं तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे? भला ईअं त चवनि। नाज़रीन, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि, ख़ासि करे जेके असांजे सऊदीअ में, दुबईअ में, या हिते जे सोनी सिंध में, बलोचिस्तान में, ऐं जेके ख़ुशहाल आहिनि, अलाह साईं उन्हनि खे जेतिरो ॾिनो आहे, कोशिशि कयो पंहिंजे इन गंज मां, पंहिंजे इन गंज मां सैयद जी हिकिड़ी तव्हां मदद कंदो। ऐं यकीन मूंखे अलाह थो ॼाणे त मालिक तव्हांजी मदद कंदो। हीउ सैयद कासिम नवाज़ शाह असांजे तारीख़ जो, असांजे सिंध जो वॾो हिकु नालो आहे। ऐं मां यकीन करे छा चवां, मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे जो साईं जी नौकिरी बि वई, गुरबत में साईं शादी बि न करे सघी। ऐं शिकारपुर में तव्हां रहियो, शिकारपुर जे घिटियुनि में घुमियो फिरियो। शिकारपुर त हिकु तमामु सम्झो हिकु वॾो तारीख़ी शहर आहे, वॾो तारीख़ी शहर आहे। ऐं ख़ासि करे मां इहो चवंदुमि त जॾहिं हिम्मत मीराली ऐं शमन मीराली जो दौरु हुयो, त शमन खे ऐं भई अलाह इज़त ॾिनी, मां चवंदुमि तव्हांजी कलम ॾिनी इज़त, मुंहिंजे रब ॾियण वारो, पर तव्हांजे कलम हुनखे वॾो मान ॾिनो। ऐं मां इहो चवंदुमि त जेके लारिक असांजे शिकारपुर में वहीद हकिड़ो हुजे, ज़ुल्फ़कार मंगी हुजे, ऐं जेके असांजा ॿिया ई अलाए केतिरा शाइर आहिनि, त यकीन कयो त जॾहिं तव्हां हीअं रस्ते ते हलियो त हू तव्हांजे पोयों हली पिया त अॼु उन्हनि बि हिकिड़ो पंहिंजो हिकु नालो ठाहियो। ऐं तव्हां शमन मीराली जो तमामु घणो शमन मीराली तव्हांखे ॻायो आहे, ऐं गुलाब राह बि तमामु ॻायो आहे। अच्छा, शमन जे लाइ तव्हां छा था चई सघो? शमन जो फ़नकार आहे असांजे सिंध जो, उनजे आवाज़ खे मां पसंदि कयो, तॾहिं मां हुनजे आवाज़ ते महिनत कई। ऐं मां कॾहिं बि कंहिं बेसुर फ़नकार खे रिकॉर्ड न कयो आहे। हिकिड़ो ई फ़नकार तव्हां बेसुर मूंखे ॿुधाए वञो, जेकर तव्हांजे इल्म में आहे, तव्हां त पाण म्यूज़िक सेंटर हलायो आहे। बिल्कुलु साईं। त मां हमेशह सुरीला फ़नकार ॻोल्हे करे, मुंहिंजी उहा पॉलिसी हूंदी जेका रेडियो ऐं PTV जे जेको प्रोड्यूसरनि जी पॉलिसी हूंदी, उहे सुरीला फ़नकार ॻोल्हींदा वठंदा। जीअं हाणे मूंखे मां हुनखे चयुमि जहांगीर कुरैशी साहिब खे, अञा ताईं ज़िंदा आहे वीचारो, हयाती ॾिसी त हाणे रिटायर आहे। मां हुनखे चयुसि तव्हांजो सभिनी खां वॾो एहसान इहो आहे त तव्हां ग़ुलाम क़ादिर लंजवाणी खे तव्हां इंट्रोड्यूस कयो रेडियो ते। छाकाणि अहिड़ा फ़नकार सदन में पैदा थींदा आहिनि साईं, गॉड गिफ्ट हुई हुनखे। बेशक साईं, जेको अताला न्याज़ी तव्हांजो गीत ॻायो उहो तव्हांखे यादि आहे? साईं टुकरो यादि आहे मिड़ई, अगरि थोरो यादि आहे त हिकिड़ो इंटरनेशनल असांजे पाकिस्तान पर हिकु वॾो नालो आहे न्याज़ी साहिबु, उनजो जेकर तव्हां ॿुधाईंदो त वाह वाह साईं। हाणे ॾेका सुखड़ी सेवाणीअ जे मेले तां मुंहिंजा महबूब मिठा तो त सदके सां कयां,
मुझा महबूब मिठा तोता सदके साओ कया गहरे रंग जो चोलो जेते बरथो चे मुल्तालियो सोहणा बरथो चे मुल्तानी याला जो अजरक आणे दे तू मुझा जानी ओ दे तू मुझा जानी हाणे जेका सुखड़ी सेवाणी जे मेले ता मुझा महबूब मिठा तोता सदके सां कया माशाअल्लाह 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 तमामु सुठो साईं तव्हां सां कचहरी थी सचमुच ॾाढी दिलि खे ख़ुशी थी मुंहिंजे दिलि खे तमामु घणो सुकून मिलियो ऐं जिन दोस्तनि खे ख़बर न हुई सैयद कासिम नवाज़ शाह जी सिर्फ़ु नालो ॿुधो ॾिठो न हो साईं कासिम नवाज़ शाह इहो आहे साईं असांजे पब्लिक जे लाइ को अहिड़ो मैसेज आख़िर में हाँ से पब्लिक के मां पंहिंजनि गीतनि में मैसेज ॾींदो रहियो आहियां बहुसरमा सिंधी मूंखे तमामु महिर ॻायो आहे मां बहुसरमा सिंधी में हिकिड़ो गीत ॾिनो त हथ में खणी हथियार कलम जा गुलड़नि जहिड़ा ई मासूम हिकु आवाज़ जॾहिं थी वेंदा दुनिया खे थींदो मालूम पूरो थींदो मुंहिंजो ख़्वाबु आणींदा ई इनकलाब अचो त चूंडियूं राह जा कंडा ॻड़नि त ॻड़नि पिया रत जा छंडा रुकावटूं रस्तनि तां हटायूं तन जे लाइ मैदान त ठाहियूं वठंदा हिन रत जो वेसाब आणींदा ई इनकलाब हक़ वठण तन खे सेखारियूं पेर ते कासर नवाज़ बीहारियूं घर खे पाण ई पोइ ठाहींदा मिल्कियत ते ख़ुदि पहरा ॾींदा सम्झी विया जो गुनाह सवाबु आणींदा ई इनकलाब मां अर्ज़ु कयो त हिकिड़ो ई तरीक़ो आहे पंहिंजे नए नसुल खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो उन्हनि खे कलम पकड़ायो उन्हनि खे शऊर अचे सम्झ अचे हिन वक़्तु असां जहियल आहियूं साईं टोपीअ वारो अजरक वारो माण्हू ॾाढी चापी ॾाढी ऐं छपर वठी थो जॾहिं काथऊं कराची में गुज़रो चवंदा झटि थो वञे सो हालांकि ॾिसो तव्हांखे चहिरे ते ॾाढी कहिड़ी ठहे थी छपर कहिड़ा ठहनि था अजरक कहिड़ो ठहे थो टोपी पायो त टोपी कहिड़ी ठहंदी पर माना मक़सदु चवण जो आहे तव्हांखे ॾिसी मां उते चवंदा कराची में झटि थो वञे सो असांजी सकाफ़त असांजो लिबास असांजी उथणी वेहणी असांजे लाइ घार बणिजी वई आहे मां रस्ता ॾिना आहिनि कंहिं बि शहर रस्तो न ॾिनो आहे सभु मुंहिंजा मोहतरम आहिनि जेके मुंहिंजा सीनियर आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि मां उन्हनि सभिनी खे उस्ताद तस्लीम कंदो आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि रस्तो न ॾिनो आहे क़ौम खे मां रस्तो ॾिनो आहे मुंहिंजा जेके बि क़ौमी गीत ॾिसो था उन्हनि में मां जेको आहे सो आवाम खे हाणे बि इहो ई अर्ज़ु कंदुसि त असुलु रस्तो वठो पंहिंजे नए नसुल खे तयारु कयो पंहिंजे नंढनि ॿारनि खे तयारु कयो उन्हनि खे तालीम ज़ेवर सां आरास्ता कयो उन्हनि खे कलम जो हथियार हथ में ॾियो उहे पाण सम्झनि त असांजो हक़ु छा आहे हाणे हिन वक़्तु इहा जेकर सतार लाड़ कुझु कमाए थो त कासर नवाज़ हुन सां सड़े थो कासर नवाज़ हे छो थो कमाए मां छो नथो कमाए हाणे ईअं न आहे त कासर नवाज़ इहो सोचे त बाबा हे महाजर खयूं था वञनि महाजर जुमो जुमो ठॾी गलो को ॾींहुं त पाकिस्तान में आया सिंध ते क़ाबिज़ थी विया बाबा जेको आहे सो पंजाबी खयूं था वञनि असांजा हक़ साईं पठाण खयूं था वञनि असांजा हक़ अफ़गानी बंगाली सभु खयूं था वञनि हाणे मां सड़ां थो त पंहिंजे सिंधी सां सड़ां थी करे इहो थोरी का दाल रोटी कमाए थो त इन सां सड़ां थो असां सिंधी हिक ॿिए साड़ में आहियूं ईअं नथा चाहियूं त बाबा असांजो सिंधी हिकिड़ो बुखियो आहे बेरोज़गार आहे बीमार आहे त उनखे थोरो अॻिते कयूं पंहिंजे पेरनि ते बीहे जंग करणु जहिड़ो थिए हाणे जॾहिं मां कमज़ोर हुयुसि मरंदुसि पियो पोइ मां सुभाणे जे करे कंहिं जे मुगीचे खां वरितो मां छा हुनजो हथु रोके सघंदुसि छा हुन सां विड़ी सघंदुसि मूंखे कोरी त मां ग़रीब ॾाढी दिलि ख़ुशि थी साईं ॾाढी दिलि ख़ुशि थी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो असांखे टाइम ॾिनो नाज़रीन इहो हुयो साईं कासिम नवाज़ शाह जंहिंजा मुख़्तलिफ़ तव्हां गीत बि पंहिंजी शाइरी में ॿुधा पंहिंजी आवाज़ सां ऐं मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे मजू सतालीला उन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो शेयर बि कयो लाइक बि कयो हीउ मुंहिंजो प्रोग्राम आहे महिराण जा मोती जेको हर असांजा मोती उहे हीरा मां पंहिंजे प्रोग्राम आणींदो आहे जीअं सैयद कासिम नवाज़ शाह ऐं तव्हां सां मुखातिबु हुयो तव्हां सां कचहरी खोड़ सारी पयूंसीं ऐं दोस्तो असांखे इजाज़त ॾींदा ऐं इजाज़त खां इलाही अॻु में ऐं मां साईं खे हिकिड़ो अञा नंढो अर्ज़ु कंदुमि त सलमान सिंधीअ जे जो तव्हां जेको गीत आहे मशहूरु हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो इहो जेतिरो तव्हांखे यादि आहे
हर शख्स जे चेहरे जे मथा चेहरो चढ़ल आ। हर शख्स जे चेहरे जे मथा चेहरो चढ़ल आ। ॾेई वेंदो दगा निर्णत कंहिंजे न लिखियल आ। हैरत त माण्हुनि मां तोखे ख़ौफ़ नथो थिए। माण्हुनि में त नागल खां बि वधि ज़हर भरियल आ। अफ़सोस जो माण्हूअ खे सुञाणे न सघुसि मां। दावा हुई सॼी दुनिया खां वधि मूंखे अकुल आ। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, लख थोरा लख थोरा।